ये अगर तव्हांजे दिमाग़ में कोई अहिड़ी छोकिरी हुजे, तव्हांजे मुंहिंजे लाइ तव्हांजे दिमाग़ में अगर कोई छोकिरी आहे, मूंखे ॿुधायो। साईं हिकु ॻाल्हि इहा आहे कि पहिरीं ॻाल्हि त मां पहिरियों सरकारी अस्पताल में वेहंदो हुअमि, पर हाणे मुंहिंजी ड्यूटी आहे जेको दिमाग़ वारो डिपार्टमेंट आहे, जिते माना दिमाग़ ॾिठो आहे साईं, अॼुकल्ह तव्हां दिमाग़ वारे डिपार्टमेंट वेंदा आहियो, उते वेंदो। छोकिरियूं आहिनि पर हुननि जो थोरो थोरो दिमाग़ जो कंहिं घटि वधि आहे, माना दवाऊं हलनि थियूं, सीखी वेंदियूं। थोरो घणो त हर के उहो बि मायुनि खे गोॾे में दिमाग़ हूंदो आहे साईं, थोरो घणो हले पोइ छा आहे साईं। त तव्हांजो त उते बि कान्हे, मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायो। हिकिड़ी छोकिरी अथव, पर अगरि तव्हांखे हुन सां शादी करणी आहे, अगरि तव्हांखे करणी आहे शादी, त तव्हांखे घर में हेलमेट पाए करे घुमणो पवंदो। घर में माण्हू गोटे पाईंदा आहिनि, त घर में असल में छा आहे साईं, हुनखे थोरो सो दिमाग़ में अथसि। असल में छा आहे, हुनखे क्रिकेट खेॾण जी आदत हुई, त उहा क्रिकेट खेॾंदी रहंदी आहे, पर हुनखे अथसि कुझु प्रॉब्लम दिमाग़ में। भई जंहिं महिल बि माण्हू जी क्लास जी टिकट ॾिसंदी आहे, माना तव्हांजा हीअं वार खे हो न, त माना कुकर खणी करे ठका कंदी आहे। कुकर में ठका कंदी आहे? पोइ जेॾी महिल तव्हांखे जीअं कुकर ईअं ठका कयईं न, पोइ सिक्सर ईअं करे चलाईंदी। पोइ छको? हा।